अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। NCOC 20 जनवरी खां 31 जनवरी ताईं नयूं पाबंदियूं लागू करे छॾियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास 10% खां वधीक शरह वारनि शहरनि में इनडोर तक़रीबुनि ते पाबंदी लागू। आउटडोर तक़रीबुनि में 300 वैक्सीनेट माण्हू शरीक थी सघंदा। 1 फरवरी खां 12 सालनि खां वधीक उमिरि वारनि जी वैक्सीन लाज़मी करार। 12 वरियनि खां घटि ॼमार वारा ॿार SOP तहत 50% हाज़िरी सां स्कूल वेंदा। शादीअ जे तक़रीबुनि ते पाबंदी 15 फरवरी ताईं बरक़रार रहंदी। 27 जनवरी ते ॿीहर जाइज़ो वठण लाइ NCOC जो इजलास थींदो। सॼे मुल्क में कोरोना जा वार जारी। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, नाणे वारो वज़ीर शौकत तरीन, सिंध जो चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, गिलगित बल्तिस्तान जो गवर्नर राजा जलाल ऐं वॾो वज़ीर ख़ालिद खुर्शीद शाह, महमूद कुरैशी जो पुटु ज़रीन कुरैशी, अदाकारा हिराम मानी, सेक्रेटरी यूथ एंड स्पोर्ट्स अख्तर इनायत भरगड़ी बि कोरोना में वठिजी विया। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, शौकत तरीन, मुमताज़ अली शाह ऐं पाण खे घर में क्वारंटाइन करे छॾियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध जे चार्ज शाहिद परवेज़ हवाले शौकत तरीन जो कोरोना में मुब्तला थियण सबब ECC जो इजलास मुलतवी। मरियम औरंगज़ेब चयो आहे त डॉक्टरनि शहबाज शरीफ खे आराम करण जो मशवरो ॾिनो आहे। पाकिस्तान में कोरोना केसनि में वाध। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 50,472 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 9.48% रिकॉर्ड। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 8 मरीज़ फोत थियण बाद हयाती विञाईंदड़नि जो अंग वधी 29,027 थी वियो। कराची में कोरोना केसनि जी शरह में वाध जारी। शहर में कोरोना केसनि जी शरह 40% ताईं पहुची वई। सिहत खाते जे अख़्तियारनि मूजिब कराची में कोरोना वायरस सबब हाकारी केसनि जी शरह 40.13% थी वई आहे। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली सरदारी ऐं PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान में टेलीफोनिक राबितो। ॿिन्ही अॻुवाणनि पारां बदिलजंदड़ सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। गॾियल सलाह मशवरे लाइ ॿिन्ही अॻुवाणनि मुलाक़ात ते इतफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हुसी बाग़नि पारां अबूज़ेबी ते मुबैना हमलनि खे इलाक़ाई अमन ऐं सलामती लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। अबूज़ेबी जे वली अहद मोहम्मद बिन ज़ैद सां मुलाक़ात में वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां अबूज़ेबी हमलनि जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो आहे त अहिड़नि हमलनि खे जाइज़ करार नथो ॾेई सघिजे। उन्हनि हमलनि खे फौरी तौर ते बंदि करण ते ज़ोर ॾेई सघिजे थो। अहिड़ा हमला इलाक़ाई अमन ऐं सलामती लाइ ख़तरो आहिनि। अबूज़ेबी जे वली अहद हिमायत करण ते वज़ीर आज़म जा थोरा मञिया। इलेक्शन कमीशन हिकु भेरो ॿीहर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल ते ख़दशे जो इज़हार कयो आहे, जेकी दुरुस्त आहिनि। तंहिं करे समूरनि सियासी पार्टियुनि जा ख़दशा बि बरक़रार आहिनि। पीपल्स पार्टीअ जी नायब सदर सेनेटर शीरी रहमान चयो आहे त इलेक्शन कमीशन जा ॿई ख़दशा EVM ज़रिए थींदड़ चूंडुनि ते संजीदा क़िस्म जा सवाल उथारींदे। बिना तजुर्बे जे आम चूंडूं EVM ज़रिए कराइण बेअक़लीअ वारी ॻाल्हि आहे। दुनिया में किथे बि पायलट टेस्टिंग खां सवाइ चूंडूं नाहिनि थियूं।
सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी खे एहतसाब अदालत पहुचायो वियो। आमदनीअ खां वधीक मिल्कियतूं ठाहिण जो केस अदालत में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त। अदालत केस जी ॿुधणी 4 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर जे इलाक़े गजूमता वेझो अल हयात टाउन में हिक घर मां औरत सदस्य 2 धीअरुनि ऐं पुट जा लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त घर में सुतल माण्हुनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। IG पंजाब मामले जो नोटिस वठी छॾियो। CCPO लाहौर खां रिपोर्ट तलब। IG पंजाब हिदायत कई त जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। उत्तर वजीरिस्तान में फोर्सेस जो ऑपरेशन ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूद फोर्सेस पारां उत्तर वजीरिस्तान जे इलाक़े उथल में दहशतगर्दनि जे मौजूदगी जो इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे में 2 दहशतगर्द गयूर ऐं बहाउद्दीन मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद हथ कयो वियो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई काबीना समेत उमरकोट पहुची वियो। वॾो वज़ीर अॻूणे सूबाई वज़ीर मरहूम सैयद अली मर्दान शाह जी ॿी वरसी में शिरकत कंदो। ॻोठ खारोड़ो सैयद में वॾो पिंडाल सजायो वियो। सैयद कायम अली शाह सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर MPA सैयद जुल्फकार अली शाह MPA कासिम सिराज सुमरो मीर तारक टालपुर ऐं ॿिया बि वरसी तक़रीब में शरीक। सिंध हाई कोर्ट 2012 दौरान डिस्ट्रिक्ट काउंसिल दादो में ग्रेड 1 खां 12 ताईं भर्ती कयल 284 मुलाज़मनि जी भर्तियुनि खे जाली करार ॾेई छॾियो। 180 मुलाज़मनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ पिटीशन जी ॿुधणी कंदे अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद समूरनि मुलाज़मनि जी भर्तियुनि खे गैर आइनी करार ॾींदे संदनि दरख़्वास्तूं रद्द करण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची में अगवा थियल करोंडी वासी ब नौजवान बाज़ियाब न थी सघिया। मुग़विन जे तशद्दुद वारी नई वीडियो सोशल मीडिया ते वायरल। अगवा कंदड़नि तरफ़ां नौजवान ताहिर हुसैन मुग़ल समेत 2 मुग़विन जे वारसनि खां 30 लख रुपया भूंग जो मुतालबो। जवाबदारनि पारां मुग़विन ते तलवार ऐं ब्लेड सां तशद्दुद वारी वीडियोज़ वारसनि खे उमाणी वयूं। चूहड़ जमाली भरसां घर खां बाहि लॻी वई। टंगुनि खां माज़ूर ॿारड़ो सड़ी फोर्थ वार्ड नंबर 1 में मरहूम मल्लाह जे घर में पियल पलाल खे ओचितो बाहि लॻी वई। 8 वरियनि जो अज़हर सड़ी फोत थी वियो। संदसि भाउ 3 वरियनि जो नज़र मल्लाह ज़ख़्मी थी पिया। औरतुनि जे रड़नि ते भर पासे जे माण्हुनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। रेती में ब ॿारड़ा थैलेसीमिया में वरतल पीउ पंहिंजे 2 ॿारनि जे इलाज ते सभु कुझु लुटाए छॾियो। ॻोठ नसीर दुंधो जे रहिवासी पुरत सावल दुंधो जा 2 मासूम ॿारड़ा थैलेसीमिया जे मर्ज़ में वरतल। हर हफ़्ते रत लॻण ऐं ॿारनि जे इलाज लाइ पुरत सावल सभु कुझु विकिणी छॾियो। सुहेल ऐं महानूर जे इलाज लाइ नसीर वस वारनि खे अॻिते अचण जी अपील करे छॾी।
घोटकी भरिसां ॿिनि रक्षनि में आम्हूं साम्हूं टक्कर, हिकु दड़ो फोत माथेरो लिंक रोड ते हादसे में 50 वरियनि जो गौस बख्श महर थॾे ते ई दम ॾिनो। फोतीअ जो मर्ज़ सिविल अस्पताल घोटकी मां ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। अमेरिका उत्तर कोरिया जे मिसाइल तजुर्बनि ते गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल जो इजलास कोठाए वरितो। सलामती कौंसिल जो इजलास ख़मीस वारे ॾींहुं थींदो। बर्तानिया, फ्रांस, आयरलैंड, अल्बानिया ऐं मैक्सिको पारां अमेरिका जी हिमायत। जापान जो चवणु आहे त उत्तर कोरिया जे बैलिस्टिक मिसाइलनि जा तजुर्बा बैन अल-अक़वामी बिरादरी लाइ संगीन मसइलो ऐं सलामती कौंसिल जे ठहिराइण जी भञ-घड़ी आहिनि। बांग्लादेशी फिल्म इंडस्ट्री जी मशहूर अदाकारा राइमा इस्लाम शीमो क़त्ल। राइमा जो 2 टुकड़ा थियल लाश ढाका में अलीपुर पुल भरिसां टोरीअ मां मिलियो। पुलिस राइमा जे मुड़ुस सखावत अली संदसि 6 दोस्तनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस रत हाणी कार बि हथ करे वरिती। भारतीय रियासत छत्तीसगढ़ में माण्हुनि कोरोना जे इलाज लाइ ॻाढ़ियुनि कोलियुनि जी चटणी तैयार करे वापराइण शुरू करे छॾी। माण्हुनि कोरोना खां बचाव लाइ ॻाढ़ियुनि कोलियुनि खे साई मिर्च सां मिलाए उन जी चटणी तैयार करे वापराइण लॻा। मींहुं वसाइण वारो सिस्टम ईरान खां बलोचिस्तान में दाख़िल थी वियो आहे। चमन में बरसात सबबि हेठाईनि वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी जो सिलसिलो शुरू थियण जी अॻकथी। कराचीअ में अॼु ऐं सुभाणे हल्को कोहीड़ो रहण जो इम्कान।